नवकोट दरगाह मखदूम सैदी मूसाणी जी सफ़ाई कंदड़ मुलाज़िम सुहेल शाणी जाली आमिल बणिजी वियो। नवकोट रिपोर्ट अयाज़ अली सुमरो। दरगाह हज़रत मखदूम सैदी मूसाणी ते मुक़रर औक़ाफ़ खाते जो सरकारी मुलाज़िम सुहेल शाणी पंहिंजे मुक़रर कयल ज़िम्मेवारियूं विसारे मुसाफ़िरनि खे लुटण जो हिकु नओं रस्तो अख़्तियार करे वरितो आहे। किरदार ऐं पैतियुनि ते बीठल सुहेल शाणी जेको सरकारी रिकॉर्ड मूजिबि दरगाह हज़रत मखदूम सैदी मूसाणी जो स्वीपर सफ़ाई कंदड़ आहे। गुज़िरियल कुझु वक़्त खां पाण खे हज़रत मखदूम सैदी मूसाणीअ जो भाइटियो सॾाए मुसाफ़िरनि खे गुमराह करे रहिया। हू सफ़ाई जे कम खे छॾे दरगाह हज़रत मखदूम सैदी मूसाणी जे पैतियुनि ते कब्ज़ो करे बीही रहियो आहे, जिते संदसि निशानो सिर्फ़ु इहे मुसाफ़िर बणिजनि था जेके अक़ीदत ऐं वैसा खणी दरगाह ते पहुचनि था। लुटमार जो तरीक़ो वायरल थी वीडियो ऐं अखियुनि ॾिठे शाहिदनि मूजिबि सुहेल शाणी मुसाफ़िरनि खे कूड़नि धागनि ऐं फीड़नि ज़रिए मुश्किलातुनि जे हल जा आसरा ॾिए थो। अॿोझनि मुसाफ़िरनि खां नज़राने जे नाले ते हज़ारे रुपया वसूल करे थो। सरकारी वर्दी या सफ़ाई जे कम जे बदिरां हिकु आमिल जो रूप अख़्तियार करे मुसाफ़िरनि खे लुटे रहियो आहे। इंतिज़ामिया जी कारकर्दगी मक़ामी माण्हुनि जो सवाल आहे त हिकु सरकारी मुलाज़िम जेको सफ़ाई लाइ पघार खणे थो उहो कीअं खुलेआम मुसाफ़िरनि खे लुटे रहियो आहे। जॾहिं त औक़ाफ़ मैनेजर अब्दुल हफ़ीज़ चन्ना जी ख़ामोशी उन ॻाल्हि जी तस्दीक़ करे थी त खेसि मुकमल आज़ादी मिलियल आहे। हिन क़िस्म जा माण्हू न सिर्फ़ु दरगाह जे तक़दुस खे पामाल कनि था पर परे परे खां ईंदड़ मुसाफ़िरनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठी इलाइक़े जी बदनामीअ जो सबबु बणिजनि था। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिन जाली आमिल ख़िलाफ़ु फ़ौरी इंक्वायरी करे खेसि नौकरीअ तां मुअतल कयो वञे।